अल्लाह ताला पीरी आयत में मुस्तफा जे चेहरे जो कसम खणी हुई ऐं पीरी आयत में मुस्तफा जे जुल्फन जो कसम खणी रब चयुसी मां त तोखे नाए छॾियो न तो सां कावड़ियो आया वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुस्तफा मज़ो त अञा अॻिते थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह ओ सोना हिनने अञा तुंहिंजा अॻिते वारा ॾींहं ॾिठा हे सड़दा त अञा पोइ जॾहिं मां तुंहिंजो शान ज़ाहिर हेदा हाणे ई चवनि त रब छॾियो मां तोखे लाइ अञा तुंहिंजो शान अॻिते ज़ाहिर थींदो मुस्लमानो अल्लाह ताला एतिरो बि चई ॾिनुसि वल सौफ युतीक रब्बुक फतरदा अल्लाह ताला फरमायो एतिरो तुंहिंजो रब तोखे ॾींदो जो तूं पाण राज़ी थी वेंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवंदा हलो यार आखिरी आयत 5 नंबर पढ़ा उन खां बाद मां इन आयत 5 नंबर ते ॻाल्हाईंदुसि अल्लाह ताला फरमायो मुस्तफा हींअर त तूं मुंहिंजे कम सां शुरू थियो आहे नुबुवत जो इज़हार हाणे शुरू कयो अथई हाणे कीअं छॾींदो मां हाणे मां तोसां कीअं कावड़ बुसि अलम यजिदक यतीमन फआवा ओ सोना जॾहिं तूं यतीम हुए मां त उन वक्त भी तोखे न छॾियो हुयो उन वक्त भी तोखे मां संभालींदो हुयुसि उन वक्त भी तुंहिंजो बंदोबस्त मां कंदो हुयुसि रब इहो जुमिलो इन करे चयो दुनिया वारनि जे हिन अकुल मुताबिक़ रब पियो चवे जेको माण्हू कंहिंजे कम जो न हूंदो आहे उनखे उहे माण्हू छॾे ॾींदा आहिनि पर जॾहिं कंहिंजो कंहिं में कमु पवंदो आहे उन जे मथे ते हथु रखंदा आहिनि रब चयो सोना तूं हींअर त मुंहिंजे कम में आ कम जो पर जॾहिं तूं यतीम हुए मुंहिंजे नुबुवत जो कमु न कंदो हुए मां उन वक्त में तोखे न छॾियो हुयो त हींअर सुभान अल्लाह वाह जॾहिं तूं यतीम है मां तोखे उनी महिल न छॾियो उनी महिल मां तोखे संभालियो सुभान अल्लाह मां तुंहिंजो इंतजाम कयो हाणे इहे ॿुधाईंदुमि त मुंहिंजो सोनो जॾहिं नंढड़ो आहे त इंतजाम रब कीअं कयसि हिननि खे शर्म नथो अचे हे था चवनि त 40 सालनि खां अॻे नबीअ खे जेसीं ताईं क़ुरान न मिलियो हो नबी खे का ख़बर न हुई हेॾां रब क़ुरान में थो चवे त मां त तोखे यतीमानी ज़िंदगी में बि न छॾियो हुयो मां तोखे संभाली हाणे हिकिड़ी माई आहे डॉक्टराणी इहो जेको अॻे हिकिड़ो अछी ॾाढ़ी वारो वॾनि अखियुनि वारो मुला हूंदो जेको तफ़सीर क़ुरान जा डॉक्टर इसरा उन्हनि जी तंज़ीम जी हिकिड़ी माई आहे डॉक्टर निगहत नालो अथसि शायदि इहा मां हाणे हिनजी क्लिप सेव करे रखी चवे पई नबी साईं जेॾी महिल मके जे माण्हुनि में बुरियूं ॻाल्हियूं ॾिठियूं परेशान थी वियो ख़बर न पई पवे त कीअं सम्झायां माना नबी साईं जो अकुल कमु न पियो करे पोइ इन करे वञी गार में वेही रहंदो हुयो त मां छा कयां कीअं सम्झायां हिननि मां बुरायूं कीअं कढां माना हिननि जो अक़ीदो इहो आहे त क़ुरान नाज़िल थियण खां अॻे मुस्तफा खे ख़बर ई न पवंदी हुई त कंहिंखे सच कीअं सम्झाए ॾे गलत कीअं सम्झाए जे होॾा रब क़ुरान में चयो अलम यजिदक यतीमन फआवा ओ सुना जॾहिं तूं यतीम हुए तॾहिं बि तुंहिंजो मुंहिंजो पाण में तालुक हुयो अम्मा हलीमा मुस्तफा खे खणी छातीअ ते लातो सॼे पासे ॾांहुं खीर पीआरे और तुंहिंजी आदत हूंदी आहे सॼे पासे ॾांहुं बचे खे ड्रहो कराए वरी खॿे पासे ॾांहुं चाढ़ींदी आहे जॾहिं खॿे पासे ॾांहुं चाढ़ी मुस्तफा खीर न पीतो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह
सबाई गजी पढ़ो यार बे सल्ले अला नबीना सल्ले अला ता रे गया है तमा पढ़ो सबाई गजी पढ़ो यार बे सल्ले अला मुसलमान भाइरो मदीने वाले साईया पंहिंजे अम्मा हलीमा जो ॿियो पासो खीर जो न पीतो मौलवी अशरफ अली थानवी जो किताब नशर तीब सुफ़ो नंबर 31 ते छा थो चवे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिस्ताने रास्त का शीर पिया करते और पिस्ताने चप अपने हृदय भाई यानी हलीमा के बेटे के लिए छोड़ देते थे। सुभान अल्लाह सुभान मुसलमानो मुझो सोनो नबी अम्मा जो रुगी सजो पासो पियंदो खबो न पियंदो सुभान अल्लाह छो मौलवी अशरफ अली थानवी दो चवे त खबो पंहिंजे भाव जे लाइ ॿुधरे पंहिंजे भाव जे लाइ छॾींदो हुयो मुस्तफा के भाव अम्मा आमना मां त न हुयो पर अम्मा हलीमा के पुट हुयो खीर पीअण वारो। ओ मुसलमानो ओ सुन्नियो हाणे ख़बर ॿुधो मुस्तफा खीर पीअण महल कीअं ख़बर पयसि त अम्मा हलीमा के पंहिंजो पुट बि आहे। वाह वाह सुभान अल्लाह मुखे खीर पीअणो आहे हिक पासे जो ॿियो पासो मुंहिंजो भाउ पीअंदो जेको मुंहिंजे अम्मा हलीमा जो पुट थोरो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेदा चवन नबी समझाए न पियो सके कक थी वनी गार में पियो लिकी वे पर रब तो चवे आलम यजिद का यतीमल फआवा ओ सोना जन यतीम हुए तॾहिं बि तुंहिंजो बंदोबस्त मां कयो हुयो मुंहिंजो तुंहिंजो पाण में तालुक हुयो। अरे जय नबी खे खीर पीअण महिल ख़बर थी पवे मुंहिंजो भाउ आहे मां कंहिंजो हक़ खाइण न आयो। सुभान अल्लाह वाह उनके खीर पीअण महिल ख़बर थी पए त गलत चाहे सही चाहे हक़ चाहे नाक चाहे पंहिंजो चाहे पराओ चाहे उन महिल बि ख़बर थी पएसि। बाक़ी 40 सालनि में नबी साईं खे ख़बर न पई पवे नबी साईं परेशान थियो कीअं सम्झायां नबी साईं वञी कक थी गारे हेरा में वेही पियो रहे जॾहिं रब क़ुरान लाथो पोइ रब सम्झायोसि हीअ सम्झाइनि पोइ अचे नबी साईं हुननि खे सम्झाइण लॻो अल्लाह जा बंदो नबीअ जा उम्मती हो या छा थियो अथव या कहिड़ी पंहिंजे नबीअ जी तारीफ़ करण लॻा हे हिते जेके माण्हुनि खे सम्झाइनि था वेठा इन्हनि जे मथां वही लथो आहे पोइ सम्झाईंदा आहिनि क़ुर लथो आहे पोइ सम्झाईंदा आहिनि पोइ जे दुनिया जे माण्हू खे क़ुर न आहे वही न आहे अकुल सां सम्झाए थो सघे मुंहिंजे नबी खे अकुल कोन आहे। उम्मती आयो कुरान टेबल ते रखे ची मां दर्स कुरान ऐं असां माण्हू वीचारा जैसे कुरान टेबल ते पियो त कुरान जी माना पियो तो करे सही तफसीर तो करे हाणे असां इन ते पत न कयूं त काॾे कयूं अड़े ईमान मूं कढंदुई बेड़ो बोड़ींदुई अल्लाह एड़ो तर्जमो ही न कपे जंहिंमें नबी जी इज्जत न हुजे अल्लाहु अकबर बेशक एड़ो दीन ही न खपे जंहिंमें नबी जी इज्जत न हुजे बेशक एड़ो दीन ओ जंहिंमें मुस्तफा जी इज्जत वाह सुभान अल्लाह सलात करो बेरो ज़मीन गजी पढ़ो यार सल्लल्लाहु अला नबीना सल्लल्लाहु या रब सल्लल्लाहु अला करीमिना सल्लल्लाहु मुहम्मद
अला हिकिड़ो भेरो या रब सल्लल्लाहु मुसलमान भाइरो मुझो सुनो नबी मदीने जो घोट पंहिंजी अम्मा गुज़ारे वियसे पंहिंजो ॾाॾो गॾु रहाईंदो हुयुसि हज़रत अब्दुल मुतलब सुमारेसि गॾु घुमाएसि गॾु मानी गॾु खाराईंदो हुयुसि मुंहिंजो पुटु अब्दुल्ला बि गुज़ारे वियो उन जी निशानी थबे वरी हिन जी अम्मा बि आमना बि गुज़ारे वई आहे हे मुंहिंजो पोटो न आहे हे त मुंहिंजो सरदार पोटो आ अरे गॾु खयूं वधेसि जेॾी महिल विसाल पियो करे पुट सभु घुराई उन्हनि में जनाब अबू तालिब खे चई जेको अलीअ साईं जो बाबो आ उनखे चई ओ पुट अबू तालिब मां बीमार थी पियो आहियां लॻे थो मां गुज़ारे वेंदुसि पर मां वसियत थो कयां ॿियूं वसियतूं मुंहिंजूं पूरियूं करी या न करी पर मुंहिंजो हे पोटो वठी वञी पंहिंजे घर रहाइजां हिन जी पारत हुजई हिनखे पाण खां परे न कजाए हिनखे पंहिंजे बिस्तरे ते गॾु सुम्हारजाए अंदर ॿाहिरि वञी पाण खां जुदा न कजांसि हिनखे आम ॿार न सम्झजाए हिन जी अम्मा कोन ई पंहिंजे बचनि खां वधीक ख़्यालु कजांसि ओ मुस्लमान भाइरो जनाब अबू तालिब पंहिंजे बाबे जे आॾो चयो मुंहिंजा बाबा तूं ॾिसी तो मुंहिंजो हाल त ग़रीबाणो आहे बच्चा कॾहिं खाईंदा आहिनि कॾहिं न खाईंदा आहिनि पर तो वसियत कई आहे वरी यतीम भाइटियो बि मूंखे ॾेयूंदो वञी तुंहिंजी वसियत मुंहिंजे अखियुनि ते आहे मां हिन पंहिंजे यतीम भाइटे मुहम्मद खे वठी वेंदुसि पंहिंजे घर वञी रहाईंदुसि अवल हे खाईंदो पोइ मुंहिंजा बच्चा खाईंदा ओ मुंहिंजा बाबा तो सवाए दो पाण खां जुदा न कंदो मांस गॾु सुम्हारींदो मांस गॾु रहाईंदो मांस बाबा तूं ग़लती न करे तुंहिंजे पोटे जी मां हर संभाल कंदुसि अल्लाह ताला फरमायो अबू तालिब तूं कहिड़ी संभाल कंदे अलम यजिदक यतीमन फावा ओ सुना तू यतीम हुए तोखे मां पालींदो हुयुसि कुदरत पई चवे अबू तालिब तू न पाली देस पर तोखे पालण थो हलई सुभान अल्लाह बेशक सुभान तोखे पालण जनाब अबू तालिब मदीने वारे साईं खे वठी आयो ऐं मुंहिंजो सुहिणो 10 साल जो हुयो पंहिंजो ॾाढो विसाल करे विसरोंदो पियो पुठियो वञे अपो त न ॾिठो में ॾाढो उहो बि छॾे वियो उन खां पोइ मुंहिंजो सुहिणो नबी नंढड़ो आहे 10 सालनि जी उमिरि जो पंहिंजे चाचे जे घर आयो ओ मुस्लमानो अपो अपो आ पर चाचा बि पीअर हूंदा आहिनि जे उहा इज़त ऐं नज़र हुजे ओ सुहिणा जेॾी महिल मदीने जो साईं जनाब अबू तालिब जे घर आयो अबू तालिब पंहिंजे घर वारीअ बीबी फातिमा खे चवण लॻो उन जो नालो बि फातिमा आहे मदीने वारे साईं पंहिंजे धीउ जो नालो बि फातिमा रखियो इन जे करे त इहा फातिमा जेका हुई जेका जनाब अबू तालिब जी अम्मा ही मुस्तफा खे पंहिंजे अम्मा खां बाद ॾाढी प्यारी लॻंदी हुई चवंदो हुयो त इहा बि मुंहिंजी अम्मा हुई उनखे जनाब अबू तालिब चयो त फातिमा मुंहिंजो भाइटो यतीम थई इएं न थिए सुबुह जो उथी मता का शइ खणी पंहिंजे बचनि ॾे वञी मता पंहिंजे मुंहिंजे भाइटे खे पंहिंजी अम्मा यादि पइजी वञे ऐं मता ॾुखारो थी पवे इन करे होशियारी कजांइ अवल पंहिंजे बचनि ॾे न वञजांइ अवल मुंहिंजे यतीम भाइटे ॾे वञजांइ अम्मा थी चवे मां सुबुह जो उथ में पाणी खयमि त वञा मोड़ो धोरायांसि फणी खयमि आईनो खयमि तेल खयमि सुरमो खयमि
में वञा त वञी सिंगारड़ा करायांस मुसलमानो वही मुस्तफा ने मोटी अचे पंहिंजे मुड़स अबू तालिब खे ॿुधाई अबू तालिब भाइटियो थई पर अजीब भाइटियो थई उथी वेठो खट ते हथड़ा जेॾी महिल मुंहं ते हणी वारनि ते हणी जो वेठो त मुंहं खे धोअण जी ज़रूरत न पई वारनि खे फणी ॾियण जी ज़रूरत न पई सुर में पाराइण जी ज़रूरत न पई तेल लॻाइण जी ज़रूरत न पई छो त रब करीम चयो अलम यजिद कयतीमल फआवा ओ सुना जॾहिं यतीम हुए तुंहिंजो बंदोबस्त तुंहिंजे रब कयो हुयो सुभान अल्लाह सुभान चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ या रसूल अल्लाह हक चाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमान भाई गालियों आखिरी ओ सोना जनाब अबू तालिब के मक्के जे माण्हुनि चयो असांखे ख़बर पई आई गरीब पर असांखे ख़बर पई त तुंहिंजे दस्तरखान ते छो त अरबन में रवाजो अलॻि अलॻि मानी वठी न खाईंदा हा उन्हनि वटि कुर्सियूं टेबलूं या खटूं कोन हूं पट ते दस्तरखान लॻाए वेहंदा हुया मके जे माण्हुनि चयुसि त जेसी ताईं यतीम भाइटियो नथो वेहई दस्तरखान ते नथो अचे तेसी ताईं पंहिंजे पुटनि ऐं धीउनि खे मानी खाइण नथो ॾी इहा कहिड़ी ॻाल्हि आहे छा एॾो भाइटियो प्यारो अथई या तबियत में एॾो सख़्तु थी वियो ई जो बचनि खे मानी खाइण नथो ॾी उन्हनि खे जवाब ॾियण लॻो तयारो पेट ॼणा बच्चा सभु कंहिंखे वधीक प्यारा हूंदा आहिनि केरु चवंदो त मुंहिंजा बच्चा न खाइनि मामलो अञा ॿियो आहे सची करे थो ॿुधायांव चयूं कहिड़ो मामलो आहे चयईं जेसी ताईं मुंहिंजो यतीम भाइटियो इन दस्तरखान ते न वेहंदो आहे मुंहिंजा बच्चा वेही मानी खाईंदा आहिनि गरीब आहियां मानी थोरी आहे खुटी पवंदी आहे बच्चा चवंदा आहिनि बाबा अञा बुख आहे खाधो आणे ॾे त खाईंदासीं मूं वटि खाधो न हूंदो आहे पर मुंहिंजो यतीम भाइटियो जो वेहंदो आहे मानी पची पवंदी आहे मुंहिंजा बच्चा खाई ड्रो करे उथंदा आहिनि पोइ बच्चनि खे वेहारे हथनि खां पकड़ींदो आहियां मानी में हथ न विझजो मुंहिंजो यतीम भाइटियो अचे उहो वेहे अवल शुरूआत उहो करे पोइ तव्हां खाइण शुरू कयो मुंहिंजो भाइटियो वेहंदो त खाई ड्रो करे उथंदो सुभान अल्लाह बेशक सुभान ॿी अल्लाह ॻाल्हि न पको अहिड़ो न आहियां जो बचनि खे मानी न ॾियां पर मुंहिंजे भाइटे में अहिड़ी बरकत आहे गॾु थो वेहे न त मानी बची थी पई सुभान नथो वेहे मानी खोटी थी पई मां ग़रीब आहे पचंदी थोरी पचंदी थोरी आहे मुंहिंजा बच्चा हर रोज़ बुख ते पर जे मुंहिंजो भाइटियो गॾु वेहे न त मानी बची पवे अरे चइबो त सैयद में बरकत सुभान कंहिं में बरकत आहे हालांकि जनाब अबू तालिब ऐं उन जा बच्चा कंहिंजी औलाद सागो हज़रत अब्दुल मुत्तलिब जी औलाद खानदान मदीने वाले साईं जो पर सैयद तो मुस्तफा हो बेशक 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 चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो अञा हिकिड़ी ॿ ॻाल्हि जनाब अबू तालिब जी तमाम दोस्तनि जे आॾो अर्ज़ कयां मुसलमानो अबू तालिब साईं तो चवे मां पंहिंजे भाइटे खे पाण सां गॾु सुम्हारींदो हुयुसि
छो त बाबो वसियत करे वियो पंहिंजो इनके जुदा न सुमार जाए छो त हज़रत अब्दुल मुतलिब के खबर ही त ही आम बार ना है इनके परे रखण खतरे का खाली ना है को दुश्मन वार करे दो सके छो त एड़ियूं खबरूं हज़रत अब्दुल मुतलिब ताई पुजी चुकी हूं त हिन सां ईसाई यहूदी हिनके सुञाणन था उन हिनके नुक़सान ॾेई सघंदा इन करे हिन जी हिफ़ाज़त तव्हां पाण में कंदा बाक़ी त मुआविज़ो अल्लाह पर ज़ाहिरी इंसान भी पंहिंजे बचे जी हिफ़ाज़त कंदो आहे मुसलमानो जनाब अबू तालिब तो चवे गाल इया करे पोइ न का आखिरी गाल करे तव्हां खां इजाज़त वठबी ओ मुसलमानो अबू तालिब तो चवे मुंहिंजो भाइटो मूंसां गॾु सुम्हंदो हुयो सजी सजी रात बरसां सुतो पियो आ खुशबू इए निकरंदी हुयसि ॼणो मुश्क जे खूह मां टुॿी ॾेई आयो सुभान अल्लाह सुभान रात गुज़रंदी रहे खुशबू हलंदी रहे असां हथु हणंदासीं कलाक खां पोइ घटि ॿिनि खां पोइ घटि टिनि खां पोइ घटि वेंदो घटि थींदो ऐं अंदरि असांजी पंहिंजी बि जेका छट आहे उहा बि हुन में मिलावट थींदी त हुनखे घटि पर हुन सोने जे पखर मुबारक में उहा खुशबू हुई जो कायनात जे मुश्कई अतरन में खुशबू हाय हाय सुभान हुयसि उहा को अतर कोन हणंदो हो चओ सुभान बाक़ी अतर मुंहिंजो सोनो वॾे लाइ जॾहिं वॾा थिया त हणंदा हुया नंढड़े लाइ अलाए मुंहिंजो उथियो आहे वञे थो अलाए चओ सुभान बाकी इया मुझे मतो मोना मुझे मुर्शिद पीर कंबर वाले सोने जी नजर आए जो मौलवी भी मांगे पैसा था जाए सुभान अल्लाह अब आओ न तो मौलवी पैसा असा वठना उना दीना ना चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो पर वे वठण वारा ॿिया थई हे अल्लाह जे वलियन जा फकीर हाय हाय ए वठंदा बेन दींदा ए फकीर आहिनि मुलाना आहिनि ओ मुसलमानो जनाब अबू तालिब पियो चवे रात गुज़रंदी रहे खुशबू हलंदी रहे चवंदो हुयो आए त मुंहिंजो भाइटो मुंहिंजे घर ते अहिड़ा अतर अमीर कोन्हनि हिन में खुशबू छाजी आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़े ॾियारे चयोमांस मुंहिंजा सरदार भाइटिया मां अञा इहो लफ़्ज़ बि न चवां छो त मुंहिंजे सुहिणे नबीअ खे रिश्तो सॾी भाइटियो बि न चवंदा हा पोटो बि न चवंदा हा अमड़ियूं पुट बि न चवंदियूं हुयसि अम्मा ख़लीमा बि चवंदी मुंहिंजो कुरैशी सरदार सुभान अल्लाह ओ मुसलमानो हज़रत अबू तालिब चयो मुंहिंजा सुहिणा महबूब अॼु गर्मी आहे हाणे चवे पियो त हिन जो जिस्म अतर ॾिसां इन में खुशबू छाजी आहे इनखे सूंघां ओ सोना अॼु गर्मी आहे कमीज़ लाहे सुम जीअं असां सावण में मर्द कमीज़ लाहे सुम्हंदा आहियूं पाण अबू तालिब तो चवे मां जॾहिं इहे लफ़्ज़ चयामांसि मुंहुं मुबारक में ॼण ना पसंदीदगी ज़ाहिर थियसि त मां कमीज़ न लाहियां छो त अहिड़ा सुहिणा पंहिंजे बदन तो कपिड़ो बि कोन लाहींदा आहिनि सुभान ये पंहिंजे बदन जा कपिड़ा न लाहींदा वरी हिकु उमिरि हूंदी आहे उहा ॿी उमिरि आहे मसइलो वॾो थी वियो एजड थी वियो पोइ वरी वेंजंदो बि कंहिंजे साम्हूं पर वरी हिकिड़ी उमिरि हूंदी आहे नंढपण जी जवानी जी इहा उमिरि जेका आहे वरी पोइ अहिड़ा सोना पंहिंजो जिस्म कंहिंखे न ॾेखारींदा मुसलमानो इन सोने नबीअ जो बचड़ो जंहिंखे असां तव्हां चवंदा आहियूं कंबर वारो घोट सुभान अल्लाह वाह वाह अम्मा साईं 14-15 साल जी
उम्र में मुझो सुनो पीर हुयो अम्मा विसाल करे व्यस बाबो अगे विसाल करे वियो से अपो भा न हुयुस भेण न हुयस अकेलो अकेलो हुयो ओ मुसलमानो एक औरत हुई जेका संदन जे घर इंदी विंदी खिदमत कंदी हुई अम्मा जी सहेली हुई या खाद ब्यारी हुई उहा परण जी लडे जरी बल मीरो खान में आई कुरारी थी फकीरन के खबर पई हिते शहर में मीरो खान में एक औरत आ जहे असा जे पीर के नगड़े लाए डिठो हुयो खिदमत कई डिठो आई नंढे लाए खिदमत कई नंढे लाए खिदमत कंदी उन्हें न्यापो करायो बिन फकीरन ओ अम्मा असा के खबर पया तू असुल ड्रिब चांडिया खान जिया मीरो खान में परण जी आईया हाने कुराड़ी थी वैया असा के या खबर पया त असा जे पीर जी खिदमत कई हुई असा जो सुनो नंढड़ी उम्र में तो डिठो हुयो चवराई दहा मा डिठो हुयो फकीरन चयो असा के इजाजत दे त तो सा मुलाकात कयूं असा जी अम्माई असा जे मुर्शिद जी खिदमत कई दई असा तो का पंजे पीर जू नंढे लाए जू गालियूं पुछण दा चाहियो उन अम्मा कुरारी चयो अचो मुझे साईं जा फकीर हो मुझा बच्चा अचो जेरे मतलब ब फकीर उते पहुता एकड़ो सैयदो बियो ठाटड़ियो जात जो हलो तरी मावे मिलाया जीरा वेठा आइन मुसलमानो उन अम्मा सा जेरी बल मिलया पुछा प्या कन से अम्मा असा जे पीर जी नंढड़े लाए जू गालियूं बुधाए किया जिंदगी गुजारी भा को नौयुस भेण को नौयस अपो अग में गुजारे व्योस नंढड़ा बार यतीम जन जा अब्बा न हुंदा वे डिंगा थी नाइल या विखरल थी नाइल अण सुधरल थी नाइल मुसलमानो उन कुराड़ी खोड़ सारियूं गालियूं त बुधायल पर हिकड़ी गाल बुधाया थो कुराड़ी भी चवे न त ओ अब्बा तवाजे साईं जू मां पंहिंजे साईं जू केड़ियूं गालियूं बुधाया हिय बि बुधो हिय बि बुधो हिय बि बुधो पो भी बुधाएले पराड़ी हुई तवा असा जो साईं पाकिस्तान ठण का अगे जाओ यो उन दौर में मानुन वट गुरबत हुई नलका कान हुंदा हुया मानू खुअल ता वेंजदा हा खडुल ता वेंजदा हा छुड़ियो वही अचे त मानू वाहन ते वेंजदा हुया चवे पई तवा जो साईं मुझो साईं कदे बि नंढड़े लाए नंढड़ी उम्र में बारन सा गडु बात कोन वेतो खड ते कोन वेतो खुअन मा पानी पान भरे इंदो हुयो घर अचे पंहिंजे घर जे आगुर ते खटू टंगींदो हुयो जिए बहराड़ी जू मायूं खटुन जे विच में वेही विंजंदियूं आहिले तवा जो साईं इए पर्दो करे विंजंदो हुयो चओ सुभान इनी मुझो साईं और पुजो को इन उम्र में घर में एक खातिम्यानी एजड उम्र जी मिसाल उन उम्र में हुआ वडी न बाबा साईं का उन उम्र जी औरत हुजे जेका खिदमत करण वारी उन खाद पान के लिकाए विजे ये हर रोज पंजे महबूब जे हुजूर में हुंदा है एड़ा ही अल्लाह जा वली थी ना एड़ा ही अल्लाह जा वली थी ना बाकी इनन वलियन ते तनकीद करण वारा अजुकल सोशल मीडिया ते मोबाइल ते खबरूं हलन वलन पियो बुढ़ी तो सबई मोआ सबई जो यार बि सल्ले अला नबी सल्ले अला
मुसलमानों गाल पे कयम जनाब अबू तालिब साईं जी मदीने वारे साईं के चई सोना कमीस लाहे सुम चवे पियो अॼु इनके ॾिसां सुंघा हिन जे जिस्म बदन मां एॾी खुशबू छो थी निकिरे मुसलमानों जनाब अबू तालिब के मदीने वारे साईं फरमायो चाचा मुंह परते कर त कमीज लाए बाकी मोड़े ॾिसंदे त मां न लाए मुंह परते कर जनाब अबू तालिब चयो त मुंह परते तो क्या हाल भाई टिवा बच्चो कमीज लाहे सुमे जनाब अबू तालिब मुंह परते करे सुमी पियो चई बाबा मां मुंह परते करे छॾियो हाणे तू कमीज लाहे सुम ओ मुसलमानो मुस्तफा करीम कमीज लाथी पर को रुमालो कपड़ो हो मथो ॾेई सुमी पिया चओ सुभान अल्लाह जनाब अबू तालिब चयो हाणे कलाक गुज़रियो आ या ॾेढ गुज़रियो आ निंड पइजी वियो हूंदो मुंह एॾे कयां ॾिसां खुशबू जो राज़ ॼाण ओ मुसलमानो लिखियल तफ़सीर रूहुल मानी जो 15 जुल्द आ पेज नंबर 295 आ अरबी में लिखियल तफ़सीर आ कुरान जो असां बरेलविल कोन लिखियो आ पर अॻ में बि असां जे अक़ीदे जा असां जे जमायत जा इहो लफ़्ज़ मां हर इन करे तो इस्तेमाल कया हे मानुन के भुलाईंदा आहिनि बरेलविल ने कयो आ बरेलविल ने कयो आ ओ सोना आला हज़रत इमाम मोहम्मद रज़ा खान का अगे बारे तफसीरन में एड़ियूं गालियूं लिखियल आहिनि जनाब अबू तालिब छा कयो मुंह हेॾे कई ॾिठई यार वरी बि कपिड़ो मथो ॾेयूं सुतो पियो आ मुंहिंजो मक़सद हासिल त कोन थियो चवे पियो आहिस्ता आहिस्ता कपिड़े में हथ विधुम कपिड़े के मथे पो कयां मथे कंदो वयुसि पूरो कपिड़ो मथे करे वयुसि कपिड़े जे हेठां कुछ भी नजर न आयो मुस्तफा ही नजर न आयो सुभान अल्लाह मुस्तफा रोल बानी मावट पेवा साईं मौलाना अली हसन सावट पेवा साईं निसार अहमद वट पेवा बलिया जे सुबाने लाइब्रेरी में ॾिसी वञो लिखियल अरबी में आ उन जो सूरत दुहा वारो पारो मां साईंदारन खे ॾसे थो छॾिया इहो खोलींदा सूरत दुहा खोलींदा उन जे हेठां अरबी में लिखियो पियो आ जनाब अबू तालिब तो जे कपड़ो मथे जा मुस्तफा हाय हाय चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह बाकी मां समझाइण खातिर चवंदो आहियां जनाब अबू तालिब कपड़ो हेठ कयो ॾिठई सुतो पियो आ कपड़ो मथे करे कोने को कपड़ो हेठ करे कपड़ो मथां इने पइजी वञे ॼण माण्हू ई सुतो पिया सुतो त पियो हुयो पोइ मां मौलविन खे चवंदो आहियां जे अलीअ जे अबे खे मुस्तफा नज़र नथो अची सघे त तूं कान वाह जे मुस्तफा उन लेवल में अचे उन मकाम में अचे उन रंग में अचे त अलीअ जो अबो बि ॾिसे त मुस्तफा नज़र नथो अचे त तोखे कहिड़ी ताक़त असां तोखे अलीअ सोने जे अबे खां मथे न आहियूं सम्झ उन खां मथे असां तोखे न ओ मुसलमानो आखिरी ॻाल्हि कया जनाब अबू तालिब तो चवे व कसीरम मा कुंत अफकदहु मिन फराशिही घणो करे अक्सर करे मां पंहिंजे बिस्तरे तां मुस्तफा खे गायब ॾिसंदो हुयुसि रात जो उथी खड़ो थियां परेशान थी वञा वठी भॼां कमरे ॾे काॾे बि ॻोल्हण लाइ घर में रात जो मर्द पंहिंजे भातीअ खे ॻोल्हण लाइ पंहिंजे घर में ई फिरंदो कमरे ॾे हेॾे वियो हूंदो ओ मुसलमान हो फइज़ा कुंतु लअतलुबुहु जनाब अबू तालिब तो चवे मां ॻोल्हण शुरू कयां नादानी हा या अम फअरजियो चवे थो मां ॻोल्हण कमरनि ॾे वञा मूंखे पुठियों सॾु करे हो चाचा छा थो करी कंहिंखे मोटी चाहतो सुमी सुमी उठांदा
उथी वञा ॻोल्हण त सॾ करे चओ सुभान अल्लाह फैज़ा कुंतु ला अतलबू नादानी हाया अम्मो चाचा मुखे सॾ कंदो ओ चाचा फअर्ज मोटी दो मोटी अचांदे तई ओ सोना ये राज तई मुझे सुने नबी जा इनन राजन के वडा वडा मकामन वारा न समझी सग्या मौलवी तू पिन जू मानियूं खाईंदो घर न तो हलाए सके अञा ताईं पंहिंजी बीबी सगोरी के समझी न सघियो पुट को काॾे तो वने को काॾे तो वने तुंहिंजो कहिड़ो कम जो अहिड़ी ज़ात में हथ विधा अथई जेको वणई इन सोने जी तारीफ़ कंदो रहो उन आशिक़न वांगुरु बस इने चवंदो कर या साहिबल जमाल वया सैयदल बशर इने चवंदो कर ए सूह जा सरदार ए इंसान जा सदर मैं वजह कल मुनीर लकद लो मेरल कमर चो सुभान अल्लाह ओ मुसलमानो आशिक तो चवे सोना तुझे चिरे का चोदी जो चंद्र भी रोशनी वठी आयो आ ला युमकिनु सलाउ कमा कान हकू ओ सोना तुझी सना जे तारीफ दे करण जो हक माखा अदा कोन थींदो ओ मौलवी ओ तुझे अपन ॾाॾनि को भी बड़ा आलिमा बुज़ुर्गा उहे ये लफ्ज़ चई विया त मुस्तफा तुझी तारीफ जो हक असां न अदा करे सघंदासे बस इने चवंदासे ला युमकिनु सलाउ कमा कान हकू बादल खुदा बुजुर्ग तू किसा मुख्तसर इने चवंदासे ओ सुन तुझी जेतरी भी तारीफ कयूं करे नथा सघूं हक न अदा करे सघंदासे बस इए चवंदासे त अल्लाह का बाद हिन दुनिया ते जे इज्जत वारो को आहे त उन जो नालो मदीने वारो घोट आहे ओ ये केरो करे अजो कहे सा वफा ये केरो करे अजो कहे सा वफा ओ बदकारन सा जिय कई मुस्तफा ये केरो करे चो न अजो कहे सा वफा ये केरो करे अजो कहे सा वफा ओ बदकारन सा जिय कई मुस्तफा ये केर करे ओ तो सुकून कया पलक ते पई नंगदार नबिया निंद्र कान कई गुनाह भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो जुल्म भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो बिन फ्री भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो नशा पता भी तू असा कयो अरे निंद्र भी तू असा कयो माननु सा जुल्म भी तू असा कयो निंद्र भी तू असा कयो अरे जे रोए त आमना जो लाल गुंबद खजरा में रोए अरे जे रोवन त उन जा बच्चा कंबर वारे सुने के सजी जिंदगी रोंदो डिठो से कदे रोवण का बस कोन कई सजी जिंदगी रोंदो रहो ओ सोना इहे ईद रब करीम जा सच्चा दोस्त हुंदा जल के तवा साडी गणदी हुंदी आ ओ तो सुकून कया पलक ते पई ओ नगदार नबिया निंद्रकाल कई ओ एरे यार संदा
गुण याद न थई एड़े यार सला गुण याद न दई ओ कम को नहीं दई दुनिया जा नफा ये केर करे अजो कैसा वफा ओ बदकारन सा जिया कई मुस्तफा ये केर करे बायरन जा दुश्मन थी व्याइले पुत्र पियरन के खिलाफ आइले पर यार अज पे तुझे ऐ परडे मुझो नबी न ॾिसंदो आ